मुझे पीरन जे पीर जी, ओ मुझे पीरन जे पीर जी, अज यारियां है दस्तगीर जी, अज यारियां है दस्तगीर जी, ओ मुझे पीरन जे पीर जी, अज यारियां है दस्तगीर जी। यारी बारी जन्नत तुझी कईया, रिज़्क़ में बरकत तन जे पईया, पर पंजूणा हे लजूणा आईंदी छो न थींदा अमीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ। ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह। दस्तगीर भी दस्तगीरा, वो दस्तगीर जो प्यारा दोस्तों दामन दस्तगीर जो फरमाए, इन यदी अला मुरीदी कसमाए अलल अर्दे, मुझो मुरीद जे मथा हथ या जे जमीन जे मथा आसमान, जाते जमीन आ उते आसमान आ, जाते मुझो मुरीद आ मां अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद जे मथा हथ इया जे जमीन जे मथा आसमान, जाते मुरीद आ मुझो हथ केड़ी भी तुझा जे कुंड कुर्श में हुजे, केड़ी भी तुझा जे कुंड कुर्श में मुर्शिद जो हथ ॾाढा त चओ सुभान अल्लाह। पर वलीअ जी ॻाल्हि आई कदमी हाज़िही अला रक़बत कुल्ले वली अल्लाह। दस्तगीर फरमाए वरी वलीअ ते मुंहिंजो कदम आहे, वलीअ ते गर्दन ते मूं दस्तगीर जो, मुरीदन ते वरी हथ आहे, मुरीदन ते हथ आहे, वलीअ ते सुना दस्तगीर अजीब कमाल आहे, मुरीदन ते हथ वरी वलीअ ते कदम हुजण त ईअं खपे हा, मुरीदन ते कदम ऐं वलीअ ते हथ। दस्तगीर तो फरमाए इहो त ई मुंहिंजो, इहो ई त मुंहिंजो दस्तगीर जो शान आहे, जंहिंजे पोयां लख हज़ारे लखे मुरीद उन्हनि जा गर्दन मूं दस्तगीर जे अॻियां झुकियल आहिनि, उन्हनि जे गर्दन ते मां दस्तगीर जे कदम जी मोहर अपने मिलायो, इहो मूं दस्तगीर जो शान आहे। हथ मथे करे भेज दस्तगीर जो नालो, इहो ई त मूं दस्तगीर जो शान आहे। तॾहिं हज़रत इमाम अहमद रज़ा खान मुफ्तिन जे इमाम फरमायो, अरे जिसकी मिंबर बनी गर्दने औलिया, जिसकी मिंबर बनी गर्दने औलिया, उसके कदम की करामत पे लाखों सलाम। वो तने दस्तगीर जी हिकिड़ी करामत यादि अची विया ॿुधाए, मशहूर दस्तगीर जी करामत आहे, छो जो दस्तगीर में अब्दुल रज़ाक शाह जीलानी जे ॾाढे दस्तगीर जी करामत पेश कंदासीं त दस्तगीर खे त सिफारिश इहो कंदो, पंहिंजे नाले ॾाॾे खे सिफारिश कंदो तो असांजा पुॾल बेड़ा तरी पवंदा। ॾाढा जो सुभान अल्लाह। पीरन जो पीर दस्तगीरा, बगदाद जो शहर पीरन जो पीर दस्तगीर जो फरमाए, ॾाढा जो सुभान अल्लाह। रात जो टाइम मां अब्दुल कादिर जीलानी बगदाद जे गलियुनि में घुमी रहियो आहियां। काथे काथे बगदाद जे गलियुनि में। अचानक हलंदे हलंदे बादशाह भी सैर सफर ते घुमण जे लाइ निकितो आहे। अचानक मुंहिंजे पीरन जे पीर सुणे दस्तगीर जी चेहरे ते नज़र पइजी वई आहे। जॾहिं बादशाह मुंहिंजे पीरन जे पीर दस्तगीर जो दीदार कयो आहे, घोड़े तां लही करे मुंहिंजे पीरन जे पीर दस्तगीर जे कदमनि ते किरी पियो आहे। कदमन ते किरी करे अर्ज़ करे सुना, अवां केर आयो? सुनो पीरन जो पीर दस्तगीर तो फरमाए, मां अब्दुल कादिर जीलानी रहमत वारे नबी जो बचड़ो आहियां। ॾाढा जो सुभान अल्लाह। सुना महबूबन अवां जी पारत कई आहे। कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा।
ओ सुना महबूबन भारत कईया रब पाक फरमा कुल महबूब तू फरमा तू जो पंहिंजी उम्मत के मातमा का नबूअत जो अजूरो नथो वठा अल्लाह ताला सब कुछ अमा के मुंह मदीने वाले साईं जे सदके अता कयो मां महबूब बियो नथो घुरा इहो तो घुरा त मुझे बचन सां प्यार कयो मुझे प्यार कयो अवां जी खिदमत भी न करे सघियाऊं गुलामी भी न ॾेई सघियाऊं मेहरबानी करे जिस्म ते प्यारा दोस्तो बादशाह जे जिस्म ते हीरन ऐं लाल सां प्यारा दोस्तो हिकिड़ो जुब्बो सिंगारियल उन बादशाह जुब्बो लाए करे पीरन जे पीर दस्तगीर खे पारायो जीअं जो पीरन जो पीर दस्तगीर पाए करे हलियो अरे तो सुभान अल्लाह जा हलंदे हलंदे कीमती जुब्बो हलंदे हलंदे हिकिड़े चोर जी नज़र पई कंहिंजी चोर जी नज़र पई चियर फकीर सैयदा कीमती जुब्बो वापरे थो वठा अल्लाह अकबर पीरन जे पीर दस्तगीर जे पोया वो चोर हलंदो आयो पर उन चोर के जुर्यत न थी आ जो मुझे मुर्शिद पीरन जे पीर दस्तगीर में हथ अल्लाह अकबर हलंदे हलंदे पीरन जे पीर दस्तगीर जने पीरन जो पीर दस्तगीर पंहिंजे आस्थाने मुबारक ते पहुता आस्थाने मुबारक ते जामिया मस्जिद ही पाण इबादत जे लाइ मस्जिद में दाखिल थिया उहो पंहिंजो जुब्बो मुबारक लाहे करे फिटी करण फरमायो सुनो पीरन जो पीर दस्तगीर अल्लाह अकबर करे रब जी इबादत में शुरू थी विया हीरन जवारन सां जेकॾहिं हिकिड़ो कंहिंखे हीरो हथ अची वञे त बेड़ा ई पाए सुने दस्तगीर सरकार लाहे करे उछलाए छॾे ऐं जेकॾहिं तो असांखे हथ अचे हा त समझो था वो काथे ब्रेक लगे हा वही सतन पिटन में बंद कयो पर वाह पीरन जा पीर दस्तगीर तुझे मकाम तां कुर्बान वञा छो जो जेके अल्लाह जा प्यारा हूंदा अला अल्लाह ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून अल्लाह खबरदार जेके अल्लाह जा प्यारा आहिनि न उन्हनि खे दुनिया में कोई खौफ न कोई गम जेकॾहिं ड्रिजंदा त हिकिड़े पंहिंजे पालनहार रब खां ड्रिजंदा लाहे करे उछलायो रब जी इबादत में शुरू थी विया चोर जो ॾिठो यार वाह जो वज मिलियो जे सुने दस्तगीर निमाज़ शुरू कया निमाज़ भजंदो त उहे कोन ॾाढा त सुभान अल्लाह छो जो सिर्फ़ कुर्बान थी वञनि पर पंहिंजे रब जी निमाज़ में भजंदा चोर जो हाणे जे करे हिम्मत न कयम त कॾहिं कंदुसि चोर अॻिते वधियो पीरन जो पीर दस्तगीर रब जी इबादत में चोर वञी जुबे में हथ विधो जुबो खणी करे अञा चोर सिधो थियो त चोर जे अखियुनि जी नज़र ख़तम थी वई अखियुनि जी नज़र ख़तम थी वई को रस्तो हथ न पियो अचे काॾे चारो नज़र न पियो अचे त पीरन जे पीर सुणे दस्तगीर ॾे वरी ॾिसे पियो हाणे छा कयां मजबूर थी करे जुबे मां हथ जो कढई त वरी नज़र अची वई सुनो दस्तगीर अञा नमाज़ थो पढ़े अञा मोकिलियो हुयो को दीदी मला फ़कीर तव्हां त सुभान अल्लाह चओ मंशूर ख़ैर दीन फ़कीर ॾाढा त सुभान अल्लाह चइजा मलान फ़कीरनि खे तव्हां ॾिसो त वात पाणी पाणी मच्छी यादि थी अचे ॾाढा त सुभान अल्लाह चओ न
चवंदा न त जन्नत जो पहिरियों ताम मथी हूंदो पर हे सैंपल तोखे ॾेखारिया वञंदा असुल महल त उन हूंदा कंहिंखे नसीब थींदा जंहिंखे दरबारूं नसीब थींदी उनखे त तव्हां भई नसीब थींदा ॾाढा त जो सुभान अल्लाह चोर वरी पीरनि जे पीर दस्तगीर जे जुबे में हथ विझी करे चोर मथे थियो आहे वरी अखियुनि जी दीद ख़त्म थी वई आहे वो रस्तो नज़र नथो अचे सोचे सोचे वरी जुबे मां हथ कढियाई वरी नज़र अची वई वरी जुबे खे खणी करे वरी सिधो थे दीद ख़त्म थी वञे वरी जुबो रखे वरी दीद अची वञे प्यारा दोस्तो जुबे खे वरी खणे अखियुनि जी दीद ख़त्म थी वञे वरी रखे ख़त्म वरी रखे वरी अची वञे हे त वॾो करंट वॾो पावर आहे हे त जुबो अञा जिस्म सां लॻो आहे ॾाढा त सुभान अल्लाह जा कुर्बान पीर जे पीर दस्तगीर जे मक़ाम तां पीर जे पीर दस्तगीर हीअ रब जी इबादत खे सॼी रात हलायो आहे त उन चोर बि पंहिंजी कोशिश खे सॼी रात चोर भी पांजी कोशिश सजी रात जारी रखी आहे मुंहिंजे पीरनि जे पीर दस्तगीर जॾहिं सलाम वरायो आहे चोर चयो हाणे काथे भॼी लिकां त सही लिकण जी जॻह कोन पई मिले उन मस्जिद जी कुंड में हिकिड़ी नुख पई आहे उहो चोर जो ड्रोड़ पाए करे उन नुख में वेड़जी सुम्ही पियो लिकण बि उते अल्लाह अकबर प्यारा दोस्तो एतरे में हजरत ख्वाजा खिज़र पीरनि जे पीर दस्तगीर जे गुलामीअ में हाज़िर थियो आहे सोना रब जो पैगाम खणी आयो आहे अल्लाह ताला अवां खे वलीअ जो सरताज बणायो आहे फलाणे इलाइक़े में वलीअ जी सख़्त ज़रूरत आहे हींअर उते वली अवां मुक़रर करणु फरमायो पीरनि जे पीर दस्तगीर फरमायो ओ ख्वाजा खिज़र मुक़रर कयो था एतरी जल्दी आछा हा सही फसाद घणा था थियनि वलीउल्लाह जी सख़्त ज़रूरत आहे पीरनि जे पीर दस्तगीर फरमायो ओ ख्वाजा खिज़र जेकॾहिं एतरी वलीउल्लाह जी सख़्त ज़रूरत आहे त वञे न मस्जिद जी कुंड में जेकी नुख पई आहे इन नुख खे खोल इन नुख में अल्लाह जो कामिल वली वेड़ियो पियो थी हिनखे उथारे मथे खणी भेज दस्तगीर जो नारो ईअं न इश्क वारो नारो हज़रत ख्वाजा खिज़र अॻिते आयो आहे पीरनि जे पीर दस्तगीर जे हुक्म सां उन नुख खे जो खोलियाई उन नुख मां चोर ॿाहिरि निकितो आहे चोर जे अखियुनि मां पाणी हले पियो नीर हलनि पिया पीरनि जे पीर दस्तगीर जे क़दमनि ते अची किरियो आहे सोना मां त चोरीअ जे लिहाज़ सां आयो हुयुसि मां त चोरीअ जो इरादो खणी आयो हुयुसि त पीरनि जे पीर दस्तगीर फरमायो असांजो पंहिंजो अवांजो पंहिंजो कमा जेको मूं दस्तगीर जे दर ते ईंदो आहे मां दस्तगीर उनखे खाली कोन छॾींदो आहियां ॾाढा भेज दस्तगीर अॼु तूं बि दस्तगीर जे बचे जे दर ते आयो आहे पंहिंजे नेक मतिलब खणी आयो आहे दस्तगीर जे बचे जे सदके दिल जा नेक मतिलब पूरा थी वेंदा हथ मथे करे भेज दस्तगीर कदमनि ते किरी पियो ॾाढा त सुभान अल्लाह जो हिकिड़ी नज़र सां प्यारा दोस्तो आलम दीन भी बणजी वियो आहे हाफ़िज़ क़ुरान भी बणजी वियो आहे वक़्त जो विलायत जो मालिक भी बणजी वियो आहे सुणे पीर जे पीर दस्तगीर जी इहा हिकु नज़र थी त बेड़ा पार थी विया ॾाढा जो सुभान अल्लाह महबूब जे आशिक़ दस्तगीर जे दीवाने रड़ कई आहे तव्हां इश्क वारी कई आहे सुभान अल्लाह जो ॾाढा त जाओ हिते हज़रत सच्चल सरमस्त जो इश्क जागियो आहे छा थो चवे सुभान अल्लाह जो तमार कयां
चे तो तहां दस्तगीर जा मुरीद आयो पर मां दस्तगीर जे दर जे मटिन भण वारो मुरीद आहियां। मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी मैं हिक खुदा कनू डर दी हाँ जो मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं घड़ोली चमड़ा जी तो दादा हमें यार दी घड़ोली भर दी हमें यार दी घड़ोली भर में एक खुदा कनू डर दी हाँ जो मैं यार दी घड़ोली भर दी मैं यार दी घड़ोली भर दी मैं यार दी घड़ोली भर दी वरी को बे दफे गुलामी दी हसन हुसैन अली दा जाया अरे बार उम्मत दा जे सिर ते चाया मैं हैदर हैदर कर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं हैदर हैदर कर दी हाँ सभी गति जो मैं हैदर कर दी हाँ मैं हैदर हैदर कर दी हाँ मैं हैदर हैदर कर दी हाँ अरे मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं यार दी घड़ोली मैं यार दी घड़ोली भर दी मैं यार दी घड़ोली भर दी छा तो जवे हाणे लफ्ज़ ॿुधे जे तो दस्तगीर सरकार के सॾु कर त जेके भी मुसीबतन जा ज़ंजीर अथई त टुटी पवंदा जो अकीदो तो दस्तगीर जे नाले सां हर मुश्किल जो का त आसान थी वेंदी लफ्ज़ ॿुधी करे दस्तगीर जो अहिड़ो नारो ॿुधा जा त सफ़ार जी साईं अब्दुल रज़ाक शाह जीलानी बणजी पवे तो असांजे मथां दस्तगीर राज़ी थी पवे त मदीने वारे साईं बेड़ा पार फरमाए पीर पीरा मुर्शिद मीरा अरे नाम किते जे टुट दजीरा हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो दिल वारो नारो ॿुधा क़बूलियत जी घड़ी आ क़बूलियत जी घड़ी आ कलंदर जी नगरी में आ सुने दस्तगीर जे बजरे जे नगरी बेड़ा पार थी वेंदा दिल जी दाग कर क़बूलियत जी घड़ी आ खताऊं मिट जी वेंदियूं बरकत जा दया भई पया और दस्तगीर जे बजरे जे आताने ते हिते कमी काने का अरे तो लखे पिजर बारा बेड़ा पार थी वेंदा हाथ मथे करे भेज दस्तगीर अरे पीर पीरा मुर्शिद मीरा अरे नाम किथे जे टुट दजीरा में कामिल मुर्शिद कर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी मैं यार दी घड़ोली भर दी मैं यार दी घड़ोली भर दी मैं यार दी भर दी मैं यार दी घड़ोली भर दी मैं यार दी घड़ोली भर दी मैं यार हुसैन अली दा जाया अरे बार उम्मत दा जे सिर ते जाया असां गंदन जो बार तो उन्हनि खयो अदा केॾा बि गंदा आहिनि पर गद्दार न आहिनि गुनहगार ज़रूर आहे पर इन दर सां गद्दारी न कजा अल्लाह जी ज़ात जो कसम इहो दर अहिड़ो अथई जो जहिड़ो बि गुनहगार अचे बख़्श इन दर ते
गुनाहगार जी बख्शिश थी सके थी, गद्दार जी बख्शिश न आहे, वफादार जी बख्शिश। ॾाढा त सुभान अल्लाह चओ न। हसन हुसैन अली दा जाया, अरे पार उम्मत दा जे सिर ते आया। मैं हैदर हैदर हैदर, मैं हैदर 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 कर दी। हाँ मैं यार दी घड़ोली भर दी, हाँ मैं यार दी घड़ोली भर दी। खुदा कनू डर दी। हाँ मैं यार दी घड़ोली भर दी। हाँ ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो। मतलब तव्हांखे यारी जो फैज़ भेज दस्तगीर जो नारो इहो कंहिं सेखारे? यो हिकिड़ो जन्नत खां गुलाब जो गुल आयो जंहिंजो नालो मुर्शिद आशिक़ अली शाह जीलानी, जेको रहमत फैज़ जे बरकतनि जा प्यारा दोस्तो फैज़ सां झोलियूं भरे मदीने खां। छो जो क़ुरान पाक में जंहिंजी जाथो मिटी खई वेंदी आहे उनखे उते ई रखियो वेंदो आहे। हुतो असांजे रब मुर्शिद जो प्यारा दोस्तो जिस्म हितों जो थोरी हो जन्नत जो, जेके भी पैगाम हा हितों जा थोरी हा, ये जन्नत जा पैगाम है यारीअ वारा। ॾाढा जो सुभान अल्लाह। अदा उहो रबर कामिल मुर्शिद आशिक़ अली शाह हो। तू चवे तो अल्लाह वारनि खे ख़बर न पवंदी आहे। अॼु त मां तोखे ॿुधायां त मुंहिंजो रबर कामिल मुर्शिद आशिक़ अली शाह जॾहिं आस्ताना आलिया खां मदीने शरीफ़ आख़िरी मर्तबो वञनि पिया, पंहिंजे ॻोठ वारनि खे गॾु कयां। ॻोठ वारा गॾु थी विया। पाण फरमाए खट ते वेही करे, पाण फरमाए मूंखे कुल्हो ॾियो। सभिनि मुरीदनि जे अखियुनि मां नीर वई आहे। सुणा जीअरे मुर्शिद खे कुल्हो, असांखे हयात हुजे मुर्शिद जीअरो हुजे उनखे कुल्हो त मैयत खे ॾिबो आहे। पाण उन्हनि जी पुठी ठबे, अबा इहो कुल्हो ॾियो, वरी तव्हांखे कुल्हो नसीब न थींदो। अल्लाह अकबर। उहा मूवीअ में क्लिप भरियल आहे, के लिकी भरी आहे, पाण भराईंदा तो कोन हा। मुझे रबर कामिल मुर्शिद आशिक़ उहो खट ते कुल हो जा। अदा इहा ख़बर न आहे त ॿियो छा आहे? सॼी ज़िंदगी में न ॼारायो, जॾहिं वञनि पिया तॾहिं ॼारायो। जॾहिं मदीने जे शहर में पहुता, अदा मदीने में त हर कोई रहंदो आहे, पर अदब कंहिंखे कंहिंखे आहे। महबूब जे मदीने पाक में रहण त सोलो आहे, पर अदब जीअं मुंहिंजे रबर कामिल मुर्शिद आशिक़ अली शाह कयो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, असां ईअं कंहिंजो अदब न ॾिठोसीं जो महबूब जे मदीने पाक जी मिटड़ीअ ते बि वेही रहिया। कंहिं चइजे तव्हां जा लखे मुरीदनि तव्हां हेठि मिटड़ीअ में वेठा हो, पाण अखियुनि मां नीर वही आया। पाण फरमाया छा आशिक़ अली शाह जीलानी मदीने जी मिटीअ खां भलो आहे। कुर्बान इन्हनि जे इश्क तां कुर्बान। पोइ इन्हनि खे इहो इश्क हो तॾहिं त रंग लॻो न कदमनि में जॻह। पोइ जॾहिं वफ़ात खां 2-3 ॾींहं अॻु में पाण जन्नतुल बक़िया में गुस्ल ॼाणण वारा ऑफिस ठहियल आहे सरकारी, उन में पाण वया 11 रियाल यारीअ वारे जा उन्हनि खे मज़दूरी ॾिनऊं। अवा हे तव्हांजी मज़दूरी आहे। मुंहिंजो नालो सैयद आशिक़ अली शाह जीलानी आहे। मुंहिंजो जनाज़ो अचेव त मुंहिंजी पारत गुस्ल चई तरह ॼाणाइजो। अल्लाह अकबर। जॾहिं मुंहिंजे रबर कामिल ऐं वरी जेके मज़ारूं ठाहींदा आहिनि वरी उन्हनि खे 11 रियाल ॾिनऊं। हे तव्हांजी मज़दूरी आहे। मुंहिंजो नालो सैयद आशिक़ अली शाह जीलानी आहे। मुंहिंजो जनाज़ो अचे त मूंखे चई तरह दफ़नाइजो। पर अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, कुर्बान मुर्शिद जे मक़ाम तां जॾहिं वफ़ात थी मदीने में, गुस्ल जे लाइ मुंहिंजे मुर्शिद जो जनाज़ो आयो, उन्हनि जी ड्यूटी लॻल हुई जंहिंखे मज़दूरी ॾेई विया। उन्हनि जे अखियुनि मां नीर हलन पिया। उहे चवण लगा ये तो वो है जो हमें पहले बता के गया था, ये तो वो है सैयद आशिक़ अली शाह जीलानी है जो हमें पहले बता के हम समझ न सके। ये अल्लाह का प्यारा वली था जो हमें पहले ही वो नजराना दे के गया कि मैं आऊंगा, मुझे अच्छी तरह से गुस्ल दिलाना है।
अदा पियो इहो अल्लाह वारनि खे ख़बर नाहे त ॿियो छा आहे। ऐं 2 साल अॻ में मुंहिंजे मुर्शिद जो मुरीद आहे मोहम्मद जानबी सुमरो, मदीने पाक में रहंदो आहे। पाण फरमायो त मोहम्मद जानब महूअ जो दीदार करे निकिता। अॼु जेकॾहिं जन्नतुल बक़िया जो नक्शो मिली वञे ॾाढो कम भलो थी वेंदो। अञा ज़बान में कढो हिकिड़ो अरब हो, गीदे मां नक्शो जन्नतुल बक़िया जो कढी करे मुर्शिद जे ख़िदमत में पेश कयईं। पोइ मुर्शिदन पेन कलम कढी करे उन ते निशान लॻायो। पाण पर मोहम्मद जानब जन्नतुल बक़िया में हिन जगह ते आशिक़ अली शाह जिलानी पंहिंजे नाने खां जगह वठी छॾी आहे। 2 साल अॻ में जॾहिं मुंहिंजे मुर्शिद जी वफ़ात थी, उहो कसम खणी चए पियो साईं इहा ई जगह याद ते असांखे 2 साल अॻ में मुर्शिद फरमायो मां जगह वरिती आहे, उन जगह ते महबूब इनायत फरमाया। बिल्कुलु कदमन में मुझे रहबर कामिल मुर्शिद के महबूबा पाण आका कदमों में कोई झोंपड़ी मिल जाए मेरी जिंदगी संवर जाए, जियां अर्ज कयो मुझे महबूबा कबूल फरमाए। ॾाढा जो सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों, अदा पुजे को जंहिंजी तमन्ना हूंदी आहे महबूब जे दर ते उहो खाली न वेंदो आहे। ॾाढा जो सुभान अल्लाह। ईअं आहे या न? हज़रत उस्मान गनी सरकार जी मज़ार मुबारक भी अञा हेठा अम्मा दाई हलीमा जी मुर्शिदन करीमन जी अञा महबूबन जे वेझो आहे। यानी असुल जन्नतुल बक़िया महबूबन जे दौर वारी उनमें नामुमकिन ॻाल्हि जो उनमें जगह मिले, पर जंहिंखे महबूब पाण रखे ॾाढा त सुभान अल्लाह चओ न। तॾहिं मुंहिंजे रब कामिल मुर्शिद फरमायो सुभान अल्लाह जो तमाम कयां। ॾाढा जो सुभान अल्लाह। कबर में अकेला छोड़ गए दफन करके चले गए, देखो मेरा आका कबर में भी आया है, देखो मेरा आका कबर में भी आया है। देखो देखो हम सबको ये छुड़ाने वाला है, देखो देखो हम सबको ये छुड़ाने वाला आया है, देखो देखो हम सबको ये छुड़ाने वाला आया है, ये छुड़ाने वाला आया है। दादा जो सुभान अल्लाह। गुनहगारों न घबराओ यतीमों का यार आया है, गुनहगारों न घबराओ यतीमों का मुस्कुराओ ये शफ़ादार आया है, रोने वालों मुस्कुराओ ये शफ़ादार आया है। अल्लाह से लेके देता है जो मांगने वाला मांगता है, अल्लाह से लेके देता है जो मांगने वाला मांगता है। ये तो चांद को भी कदमों में बुलाता है, ये तो चांद को भी कदमों में बुलाता है, ये तो चांद को भी कदमों में बुलाता है। देखो देखो हम सबको ये छुड़ाने वाला आया है, देखो देखो हम सबको ये छुड़ाने वाला आया है। मुर्शिद आशिक अली शाह रसूल का है, हाथ मथे खड़ी भेज दे
रसूल का है, आका अर्श पे जाता है, वहां भी बेकारों को याद फरमाता है, वहां भी बेकारों को याद फरमाता है। देखो देखो हम सबको ये छुड़ाने वाला है। ॾाढा ज़ोर सां सुभान अल्लाह। अदा मुर्शिद आशिक़ जा सत नहीं करेंगे, ॾाढा त सुभान अल्लाह जाओ। पर जे ते सिर में साह हुआ दस्तगीर जे दुश्मन खे साई पटण कोन ॾींदासीं। जेको मुर्शिद दस्तगीर जो सॼो पको इश्क सेखारियो आहे, अलहमदुलिल्लाह मुर्शिद जा इन अंदरूनी सिंध में 50 मदरसा आहिनि। ॾाढा त सुभान अल्लाह चओ न। हाणे त अलहमदुलिल्लाह हिते कारी अनवर मुंहिंजे मुर्शिद जो मुरीद आहे, भान सईदाबाद में इन बि वॾो मदरसो खोलियो आहे। सुभान अल्लाह त ॾाढा चओ न। बस दस्तगीर जो दर जेके नसीब थे उनजो ॿिनि जान में बेड़ो ई पार थी वेंदो आहे। दस्तगीर फरमा मुंहिंजो मुरीद ओलह में हुजे, मां ओभर में हुजां, मुंहिंजे मुरीद ते मुश्किल अची वञे, मुरीद सॾ त कर न, दिल सां सॾ त कर न। मुरीद जे सॾण में कोताही न हुजे। मुर्शिद कामिल आहे, पाण फरमाइनि मां सिज उभरण वारी जॻह ते हुजां, मुरीद लहण वारी जॻह ते हुजे। मुरीद जे मथां मुश्किल अचे, मुरीद जो सॾ करण कमु तूं जो वाधक ॾियण मां अब्दुल कादिर जीलानी जो कमु आहे। मुरीद सॾ कंदो मां बेड़ो पार करे छॾींदो आहियां। हथ मथे करे भेज दस्तगीर जो, ईअं न वॾे आवाज़ सां भेज बस यार तव्हां कोन थकबो, मां थकिजी पियो आहियां। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। कुल शरीफ अदा मां त थकिजी पियो आहियां घणो, वरी इंशाअल्लाह ताला ॿिए दफ़े गुलामी साईं तो फरमाए त अमड़ वारो ॿुधा। अबे अम्मा जो अदब भी सुनी कंदो, ॿिए खे कहिड़ी ख़बर आहे अबे अम्मा जा, छो जो हुनखे अदब सेखारे कोन वेंदो आहे। अबे अम्मा जा कदम चुमण तुंहिंजो कमु आहे, दुनियावी कमनि खे ठाहिण मुंहिंजे रब्बिल आलमीन जो कमु आहे। तुंहिंजो कमु न थिए न। अॼु सुबुह जी निमाज़ पढ़ी करे सिर अबे अम्मा जे दीदार में वेह, प्यार वारी न, अख बंद करे वरी खोल, अख बंद करे वरी खोल, हिक हिक दीदार जो हज ऐं उम्र जो सवाब। अबे अम्मा जे अल्लाह जी ज़ात जो कसम कम न थियण वारा बि थी वेंदा। बाक़ी जेकॾहिं अबे अम्मा जो नाफरमान आहे, उनजी क़िस्मत किरियल, उनजी क़िस्मत जाथे कदम रखंदो बर्बादी। चवंदो छा कयां, जिथे जंहिं कारोबार में हथ विझंदो उनखे बरकत कोन थींदी, जंहिं शइ में हथ विझंदो त खसारो ई खसारो। पर जेकॾहिं अबे अम्मा जे दुआ जो अजल हूंदो, अबे अम्मा जो अजल हूंदो, मिटड़ीअ में हथ विझंदो त उहा बि सोन बणिजी वेंदी। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, अबे अम्मा जो एॾो मक़ाम रखे त अहिड़ा बदबख्त बि आहिनि जेके अबे अम्मा खे गारियूं था ॾियनि, अबे अम्मा खे गारियूं था ॾियनि। अदा छो अबे अम्मा तो असांखे हिनजे करे प्यारा दोस्तो पालियो जो तो असांखे ॻाल्हाए मञे। ॿियो झिड़को सही सघंदो आहे, पर अबो अम्मा बचे जी झिड़क न सही सघंदो आहे। पूरी काइनात रात जो निंड पजी वञे, पर अमड़ खे निंड न ईंदी आहे। दर ते दीदू विधियूं वेठी हूंदी आहे त मुंहिंजो बचो अलाए केॾी महिल थो अचे। ईअं आहे या न, ईअं आहे या न। अदा खुदा रा अबे अम्मा खे कॾहिं ॻाल्हाओ न ॾिजां। मुंहिंजे रब कामिल मुर्शिद उहो दर्स सेखारियो, मुंहिंजे मुर्शिद करीम कॾहिं ज़िंदगीअ में अमड़ खे पुठी ॾेई न हलिया।
सजी उम्र अमड़ के पुठी दई न हलिया अल्लाह जी ज़ात अम्मा जी जल जॾहिं आराम में हुजे मुर्शिद करीम अमड़ जे हाज़ुरी में जीअं न कंहिं बादशाह जे दरबार में पेश थिबो आहे अमड़ निंड बि हुजे त जुती खणी करे पंहिंजे प्यारा दोस्त अखियुनि ते रखी अमड़ जी जुती मुबारक चुमंदा पोइ ॿुधा त पोइ छो न उनखे फैज़ ऐं बरकत मिलंदो तॾहिं साईं जो हुकुम आहे त अमड़ जे शान में ॿ मिसरा या अमड़ जे शान में सुभान अल्लाह चयो त मां ॿुधायां इन्हनि खे बुख लॻी आहे छा हाणे बसि दुआ था घुरूं हिन शेर खां पोइ इंशाअल्लाह काथे तूं वेठो साईं काथे वेठा हुआ नवाण में हा साईं अञा त न ॿुधाईंदो त मूंखे चाहे हुते केरु बीहारींदो न नवाण में ॾाढा जो सुभान अल्लाह तोखे त मिली आहे मूंखे अञा काथे मिली आहे ओ अम्मा ओ अम्मा मुंहिंजी प्यारी अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा ओ अम्मा ओ अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा मुंहिंजी प्यारी अम्मा तुम मुझे लवे रातियूं गुज़ारियूं मां तुंहिंजो दुनिया में को ख्याल न कयो अम्मा ओ नाराज़ न थी जा अम्मा मुंहिंजी प्यारी अम्मा ओ अम्मा मुंहिंजी प्यारी अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा ॾाढा जो सुभान अल्लाह हर कंहिंखे अमड़ पंहिंजी पंहिंजे लाइ सुठी आहे पर तूं अम्मा असांखे मिठी आहे अदा लख अमड़ियूं पराई हुजनि पर पंहिंजी अमड़ पंहिंजी थींदी आहे हीअं आहे ॾाढा जो सुभान अल्लाह हर कंहिंखे अमड़ पंहिंजी पंहिंजे लाइ सुठी आहे पर तूं अम्मा असांखे मिठी आहे ओ रब जो कसम आहे अम्मा मुंहिंजी प्यारी अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा ओ अम्मा मुंहिंजी प्यारी अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा अबो अम्मा जे राज़ी आहे रब ऐं रसूल उन जो ई आहे अबो अम्मा जे राज़ी आहे रब ऐं रसूल उन जो ई आहे ओ तुंहिंजो सहारो आहे अम्मा मुंहिंजी प्यारी अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा गुलामद शाह जी दिल जी आसा आहे अम्मा तोखे रब मदीनो ॾेखारे हर कंहिंजी दिल चाहींदी आहे असांजे अबे अम्मा खे रब शाल मदीने जो दीदार नसीब फरमाए ॾाढा जो सुभान अल्लाह गुलामद शाह जी दिल जी आस आहे अम्मा तोखे रब मदीनो ॾेखारे पोइ मुंहिंजे लॻाऊं घुरजा अम्मा मुंहिंजी प्यारी अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा ओ अम्मा ओ अम्मा मुंहिंजी प्यारी अम्मा दस्तगीर जी यारी में ॾाढा दफ़े दस्तगीर जो नारो वमा अलैना इल्लल बलाग जिना कुल शरीफ पढ़ियल आहिनि कुल शरीफ पढ़ियो जिना ख़तम शरीफ पढ़ियल आहिनि ख़तम शरीफ ॾाढो थकिजी पियो
तव्हां न सघिया हुजा मां सभु रज़ा मुंहिंजे पासे आहे त मां काथे वञा ॾाढा चओ सुभाणे अलाह ॿ मिसरा इहे बि ॿुधाइनि त पोइ वरी सम्झो था त वरी बुबकनि में चाहे केरु प्यार कयो मूंखे ॾाढा चओ सुभाणे अलाह हिन दर ते हाणे तूं बि हली आ हिन दर ते तूं बि हली आ आहे हसनी हुसैनी मुर्शिद जिलानी औलादे अली आ दस्तगीर अली जी औलाद जंहिंजो अक़ीदो आहे मां चवां औलादे अली आहे जंहिंजो अक़ीदो आहे दस्तगीर जो नालो ज़रूर ॿुधाईंदो त वाक़ई दस्तगीर अली जी औलाद जंहिंजो अक़ीदो आहे हसनी हुसैनी मुर्शिद जिलानी औलादे अली अक़ीदो आहे दस्तगीर अली जी औलाद त हथ मथे करे भेज दस्तगीर आहे हसनी हुसैनी मुर्शिद जिलानी औलादे अलिया हिन दर ते हाणे तूं बि हलिया विलायत जो मरकज़ पीराने पीरा अलीअ जो बजड़ो सुणो दस्तगीरा कदे थी न सघंदो विलायत जो मालिक कदमन जेठा आयो हर बलिया हिन दर ते हाणे तूं बि हलिया चओ हिन दर ते ॾाढो वज़ीफ़ो मिठो वा जन पढ़ी ॾिठो वा मुर्शिद असांजो असां सां कठो वा पूज पीर सुणद दस्तगीर दसियो असांखे मुर्शिद आशिक़ अलिया हथ मथे करे भेज दस्तगीर हिन दर ते हाणे तूं बि हलिया चओ हिन दर ते तूं बि हलिया हिन दर ते हाणे तूं बि हलिया मथो आहे हिकड़नि जो त फिरियो दस्तगीर उन्हनि खे कयो आहे चरियो चवनि था असांजो मुर्शिद गौसे आदम सरासर उन्हनि जी दावा थलिया अक़ीदा गौसे आदम हिक हथ मथे करी भेज दस्तगीर आहे हसनी हुसैनी मुर्शिद जिलानी औलादे अलिया हिन दर ते हाणे तूं बि शाइर त नाया पर गुलाम आया सही मां बि आया अवां जे दर जो नौकर दर किस्मत जो खुलियो प्यार अहिड़ो मिलियो साईं गुल अहमद शाह छो न छलिया हिन दर ते हाणे तूं बि हलिया हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो अल्लाह जे वलीअ जो आस्तानो हथ मथे खणी भेज बुॾल बेड़ा पार थी विया अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना महबूबना व महबूब रब्बिना व बारिक व सल्लिम अलैहि अजमाइन खल्लत हिलती अंत वसीलती अदरिकनी या रसूल अल्लाह या अल्लाह जे महफिल में जिक्र कयो वियो हाज़िर कलाम पचायो वियो या ख़तम शरीफ पढ़िया विया दुरूद शरीफ पढ़ियो वियो सॼो समूरो सवाब खासुल खास सवाब महबूब सरकार रहमत लिल आलमीन जे दरबार में तोहफ़तन नज़रानतन पेश था कयूं खास सवाब सुने महबूब मुस्तफा जे अज़वाज मुतहरात महबूब जे प्यारन अहल बैतन जे दरबार आलिया में खासुल खास सवाब महबूब सरकार जे प्यारन साहबन जे दरबार में खास सवाब महबूब जे प्यारन अहल बैतन जे दरबार में खास सवाब गौसल वारा गौस सकलैन पीरन जे पीर दस्तगीर सरकार जे दरबार आलिया में पेश था कयूं खास सवाब असां जे रबर कामिल बाबा साहिब मुर्शिद आशिक़ शाह जे दरबार में खास सवाब सजो
जेको महफ़िल में बंदोबस्त कयो वियो, रुपयो रुपयो दाणो दाणो ख़र्च कयो वियो, इहो सॼो समूरो सवाब दस्तगीर जे बचड़े हज़रत क़िबला पीर सैयद अब्दुल रज़ाक शाह जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जे दरबार में पेश था कयूं। मुंहिंजा मुलाए करीम इन महबूब जे बचड़े जे दर्जात खे बुलंद फरमा, जिते जे फ़क़ीर ड्यूटी था ॾियनि उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा। साईं मिठड़ो मान वारो छा नालो आहे मोहम्मद बचल मला जेको सजा नशीन आहे तो ड्यूटी ते मुंहिंजा मालिक सरदार इन्हनि जी गुलामी क़बूल मक़बूल फरमा। ऐं उन्हनि जे बचड़नि ते रहमत छा नालो साईं गुलाम मुर्तज़ा साईं आप सरदार साईं ऐं गुलाम नबी सोलंकी साईं रहमत बरकत अता फरमा। मुंहिंजा मालिक सरदार हेड़ियूं महफ़िलूं दीन जूं महबूब सरकार जे सदके नसीब फरमा। इन अल्लाह वारनि जे दरबार जे सदके असां सभिनि जा ॿुॾल बेड़ा तार सभु सवाली बणिजी आहियूं। अल्लाह जे कामिल वली जे आस्थान ते असांजा ॿुॾल बेड़ा पार फरमा। ओ मुंहिंजा मालिक सरदार दस्तगीर जे बचे जे सदके जेके बि विख खणी आया विख ते रहमतूं बरकतूं, जेके दिलनि जूं नेक तमन्नाऊं खणी महबूब जे सदके करम फरमा, महबूब जे बचन जे सदके करम फरमा। कलंदर शहबाद जे साए में आयो, ओ मुंहिंजा मौलाए करीम कलंदर शहबाद जे नगरी जे सदके करम फरमा। सभिनि सवाल जा सवाल पूरा फरमा। जिन भी दुआनि जे लाइ जेको भी नेक मक़सद खणी करे, जिन भी दुआनि जे लाइ चयो आहे सभिनि जा अर्ज़ पूरा फरमा। जेके बीमारनि कामिल शिफ़ा अता फरमा, जेके ला इलाज उनखे तूं इलाज वारो बना, जेके बेअदब उनखे तूं अदब वारो बना। असां सभिनि खे अबे अमा जो अदब नसीब फरमा, अबे अमा जी खिदमत नसीब फरमा। जेके पढ़नि था महबूब जो नूरानी इल्म उनखे इल्म नसीब फरमा, अदब वारो इल्म नसीब फरमा। उनखे असां सभिनि खे क़ुरान जो हाफ़िज़ बना, महबूब जे दीन जो आलिम बना। असांजे बच्चनि खे महबूब जे दीन जो आलिम बना। महबूब मुस्तफ़ा जे सदके करम फरमा, दस्तगीर जे मुआबे करम फरमा। सॼी जमा जा बेड़ा पार फरमा। इन सॼे दस्तगीर जे परवाननि जे सदके मुंहुं बेकार ते बि रहमतूं फरमा। मुंहिंजा मौला करीम दस्तगीर जे मुआबे करम फरमा। पोच पीर ऐं कादरी तरीक़ जे नौजवान जेकी ड्यूटी ॾियनि था दस्तगीर जे सदके क़बूल ऐं मक़बूल फरमा। कादरी तरीक़ जा नौजवान जेके गुलामी ॾियनि असां सभिनि खे कादरी तरीक़ जी गुलामी नसीब फरमा। या दस्तगीर जी तंज़ीम आहे, इन जो मक़सदु इहो आहे घर घर यारी ऐं दुरूद शरीफ़ लख सलातुनि जा कढण, पर इहा गुलामी असांखे नसीब फरमा। विरीअ जे सदके करम फरमा। नेवाण जी जमात आई आहे उन ते बि रहमतूं परे परे खां साईं जुम्मन शाह बादशाह साईं ते रहमतूं बरकतूं। हाफ़िज़ साईं मोल साहब मोहम्मद इब्राहिम साईं ते रहमतूं, हाफ़िज़ इजाज़त साईं ते बि सॼी जमात ते रहमतूं। हाफ़िज़ मोहम्मद बख्श साईं ऐं मंसूर वारी जमात अबूबकर वारी कदम कदम खणी आहिनि दस्तगीर जे मुआबे। ऐं रज़ा कादरी साईं ते ऐं महबूब सरकार जे सभिनि गुलामनि ते रहमतूं बरकतूं। दस्तगीर जे मुआबे करम 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 थी दस्तगीर सरकार जे सदके। ऐं मोहम्मद नवाज़ साईं मोहम्मद रमज़ान ठीक न आहे मोहम्मद रमज़ान साईं जे नंढे खे शिफ़ा जुड़ियल फ़क़ीर साईं ते रहमतूं जी मक़बूल मसाई ते भी रहमतूं। शाहिद हुसैन कादरी ते भी रहमतूं। पर शाहिद हुसैन कादरी वॾी गुलामी ॾिनी आहे, वॾी यारीअ ते एतो बसूं भरे ईंदो आहे। मुंहिंजा मालिक सरदार दस्तगीर जे मां जे अबे अमा ते बचनि ते रहमतूं बरकतूं। मंज़ूर मसाई ते रहमतूं जी अलीम फ़क़ीर सभिनि सिकंदर साईं ते रहमतूं। साईं मुज़फ़र शाह साईं जी जमात आई आहे उन्हनि ते रहमतूं। साईं गुलाम कादर शेख ज़ाहिर शरीफ़ निसार